सतराम शरण। बोल सतगुरु साहिब की जय। साचो सतराम। पूज देवरी साहब सन सतराम दाम रारकी साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं पहली जिंदगी की उनजे राम तुम संभाल जगह इंसान जही जगह ते रहंदो है जीवन ते पहुंचो है उन्हीं जगह का जेतरो में कुछ वठबो उते सवलाई सा पाए सका जी असल जेतरो जेतरो यकीन विश्वास इरादो वो मजबूत हो ओतरो ओतरो असल पूरी नेचर के पंहिंजो पाण दे खींचींदा ओतरो ओतरो असांजी सोच उन नेचर के चकमक वांगुरु छिके करे पंहिंजे कंट्रोल में आणींदी आहे पाण जहिड़ो बनाईंदी आहे इन करे जेको असांखे विश्वास यकीन सेखारियो वेंदो आहे या चयो वेंदो आहे आस्था विश्वास यकीन सिक हुबो भाव हुजे उनजो मक़सदु इहो हूंदो आहे असां पंहिंजो पाण खे ओतिरो एनर्जी ऐं शक्ति सां भरियूं जेतिरा जेतिरा असांजा इरादा मज़बूत हूंदा ओतिरो ओतिरो असां उन चीज़ खे वठी सघंदासीं ऐं पोइ उन एरिया में जेतिरो जेतिरा असांजा इरादा मज़बूत हूंदा असांजो असरु सभिनी जे दिमाग़ ते पवंदो पर उन चीज़ में वधीक सहायक असांजी उहा ॻाल्हि हूंदी आहे मददगार इहा हूंदी आहे त जेको कुझु असां वठणु चाहियूं था अगरि उहा उते हूंदी त उन खे असां खणी सघंदासीं इन करे असां माखी करे सघंदा आहियूं कोई माखी निम जी थींदी आहे कोई कंडेली थींदी आहे कोई गुलाब जी थींदी आहे कोई मुख़्तलिफ़ गुलनि जी थींदी आहे कोई कंहिं जी थींदी आहे ऐं हर हिकु माखी जो असरु पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे हर हिकु जी टेस्ट में अलॻि हूंदी आहे हर हिकु जो फ़ाइदो बि अलॻि अलॻि हूंदो आहे पर वो माखी पैदा तॾहिं थींदी आहे जॾहिं जिते कंडे जा वण घणा हूंदा उते माखी वेठी हूंदी तो जितां बि उनजो रस खणंदी कंडे जो ई रस खणंदी इन करे त पैदा थिए जिते निम जा वण घणा हूंदा उते निम जो खणंदी जिते गुलाब जा गुल ज्यादा हूंदा उतो खणंदी जिते मिक्स गुल हूंदा उतो मिक्स खणंदी जहिड़ी जहिड़ी जॻह ते जहिड़ो जहिड़ो माहौल हूंदो तहिड़ो तहिड़ो खणंदी साॻे नमूने असां जॾहिं मंदर में ईंदा या कंहिं संत कंहिं महात्मा जी शरण में ईंदा उनजो मक़सदु न उन एनर्जी में वेही करे असां उन जा गुण उनजो राम उनजी नेचर
पंहिंजे जीवन में वठंदा, उनजी आसीस खे पंहिंजी ज़िंदगी में आणींदा। छाकाणि उन एरिया में उनजो असरु आहे, उन एरिया में। इन करे असांखे घर जे मंदर ऐं पब्लिकली मंदर में जेको मेन फ़र्क़ु हूंदो आहे, असां धाम कॾहिं न आहियूं। साॻे नमूने सचे साईं तस्वीर रखी करे घर में बि हर घर में मंदर हूंदो आहे। ॿिन्ही में फ़र्क़ु इहो रहंदो आहे। त उते असां जेका बि पूजा कंदासीं, जेको नेम ध्यानु कंदासीं, जेको सिमरन कंदासीं, जेको असांजो श्रद्धा विश्वास हूंदो, उहो असांजे घर जे भाती बि हूंदी। असां जेके घर वारा हूंदासीं उते हूंदासीं, पर जॾहिं असां मंदर में हूंदा आहियूं त पोइ असां सभु गॾु हूंदा आहियूं। पोइ उते जेका पूजा अर्चना नेम ध्यान सिमरन आरती कुझु बि कंदासीं, सत्संग सिमरन सभु कुझु असां गॾियल कंदा आहियूं। उते जेको शेवा उहो बि सभु असां गॾिजी करे कंदा आहियूं। तंहिंजे करे जेतिरो जेतिरो असां पॉज़िटिव ऐं बहितर रखंदासीं, ओतिरो ओतिरो उते एनर्जी वधंदी आहे, ओतिरो ओतिरो तो शक्ति वधंदी। जेतिरी जेतिरी पूजा वग़ैरह थींदी उनखे असां वधाईंदासीं, ओतिरी एनर्जी वधंदी। जेतिरो जेतिरो माहौल बहितर हूंदो, पॉज़िटिव हूंदो, ओतिरो ओतिरो जी एनर्जी वधंदी। छाकाणि उहो ईअं हूंदो आहे जीअं कंहिं माउ पीउ जी औलाद हुजे, अगरि उहा मुराद वारी हूंदी, इख़लाक़ वारी हूंदी, किरदार वारी हूंदी, बहितर हूंदी, त पोइ उते जेका माउ पीउ जी या वॾनि जी जेका सोच हूंदी, अमल हूंदो, ॾेखाव हूंदो, ख़ुशी हूंदी, जेका मुस्कुराहट हूंदी, उहा बग़ैर चए में पंहिंजो सभु कुझु ॾेई करे माहौल बहकी उथंदो आहे। पर जिते ॿारनि में उन चीज़ जी कमी हुजे, हलत रहत सोच अमल उहे थोड़ा चङा न हुजनि, त पोइ वॾनि जे अंदरां उहा ख़ुशी जी लहर ख़तम थी। अंदर में वही चाहत हूंदी आहे मुंहिंजा ॿार एतिरा वधीक हुजनि, बहितर हुजनि, कामयाब हुजनि, अॻिते वधनि, मुराद इख़लाक़ वारा हुजनि, सुठी हालत वारा हुजनि। तो साॻे नमूने असां जेतिरो उते माहौल पॉज़िटिव कंदा, असांजा अमल बहितर हूंदा, ओतिरो ओतिरो उन सचे साईं जी रहमत उते तेज़ी सां वधंदी आहे, तमामु घणी। तंहिंजे करे मंत्र जा वाइब्रेशन्स जेके बि आहे उहा हक़ीक़त में रहमत मालिक जी हूंदी आहे, पर पाइण जी कला पंहिंजी हूंदी आहे, उनखे रखण जो अंदाज़ पंहिंजो हूंदो आहे। जीअं असां चवंदा आहियूं त मालिक जी असांजे मथां हिकु नज़र पवे, असांखे निहाल करे छॾे, असांखे सभु ॾेई छॾे। समझ जी ॻाल्हि इहा न आहे त उनजी नज़र पवे,
सम्मान जी ॻाल्हि इहा आहे त उनजी नज़र बंदि करे थी उन पंहिंजी नज़र बंदि करे कई आहे उन पंहिंजी अखि फेरी करे उन त कॾहिं फेरी कोन्हे उनजी नज़र त सदा ई आहे कमाल जी चीज़ इहा आहे त उन जी रहमत सदा ई रहंदी आहे असां उनखे गिरान कहिड़े नमूने कयोसीं वरितोसीं कहिड़े नमूने असांखे पातोसीं असां उनखे पंहिंजो पाण में समायोसीं आमतौर सां जी ग़लति फहमी रहंदी आहे त शायदि उनजी नज़र असां ते पवे उनजी नज़र सदा ई रहंदी आहे असल चीज़ आहे असां उन नज़र खे पंहिंजे जीवन में वठूं उनखे पायूं जंहिं ॾींहुं असां उन खे पंहिंजी नज़र में वरितोसीं पोइ असां नियाज़ था पोइ असां सभु कुझु पाईंदासीं असांजो जीवन था तंहिंजे करे नज़र पाइण वारा असां पंहिंजो पाण खे बणायूं उनजो कॾहिं बंदि थी वई आमतौर असांजी ग़लति फहमी में रहिजी था उनजी नज़र न पई उनजी रहमत न मिली उनजी आसीस न मिली हक़ीक़त में ग़लति फहमी असांजी सोच में कमी अची वई तंहिंजे करे जंहिं जॻह ते असां जेतिरा चङा थी करे रहंदासीं असां पंहिंजे जीवन खे जेतिरो बहितर कंदासीं ओतिरो असांखे रहमत मिलंदी असांजा वॾा हुजनि माउ पीउ हुजनि कोई बि हुजे असां उन्हनि जे साम्हूं चङा हुजूं उहो त ठीकु आहे असां रहंदा ई आहियूं पर जॾहिं असांखे पंहिंजे ॿारनि जे लाइ को ॿियो चई वञे तुंहिंजो ॿार एतिरो कुझु बहितर कयो पए उन वक़्तु असांखे केतिरी घणी ख़ुशी थींदी उन वक़्तु जॾहिं ॿियो कोई ॿार असांजी ॿार जी तारीफ़ करे तुंहिंजो ॿार एतिरो चङो हुयो उन वक़्तु असांखे कीअं लॻंदो आहे असां बग़ैर मिले सभु कुझु ॾेई छॾियो बग़ैर मिले असांजो चहिरो महकी उथंदो आहे असांजूं अखियूं चमकियूं थियूं त साॻे नमूने मंदर जो मक़सदु जिते असां सभु कुझु बहितर पंहिंजो पाण खे कयूं इन करे चयो वेंदो आहे त मालिक हर हिकु जॻह ते आहे त पोइ कॾहिं कॾहिं चवंदो आहे मंदर छो साॻे नमूने जंहिं जॻह ते एनर्जी इकठी थींदी आहे उनमें पावर जीअं तमामु घणी हूंदी तॾहिं बि ॾुखियो कंदी जे घटि हूंदी बि ॾुखियो कंदी तंहिंजे करे असां जेको एनर्जी जो वरी मथियो आहे इस्तेमालु हुजे उहो असांजे मथे में बि हवा न भरिजे अहंकार बि न हुजे वॾाई बि न हुजे पर मालिक जी रहमत जी कमी बि न हुजे असांखे उन सां सिर्फ़ु पतो पवंदो आहे त कहिड़ी चीज़ जो कहिड़े जॻह ते कहिड़े वक़्तु इस्तेमालु थिए आमतौर करे मां को सवाल कंदो भई सभ खां वधीक बहितर दान कयो दान केतिरे क़िस्म जा थींदा आहिनि सभ खां चङो दान कयो हक़ीक़त में दान जो मक़सदु आहे जेको वक़्तु सिर असांखे बहितर थिए असांखे चङो लॻे उन वक़्तु ज़रूरत छा आहे असांखे खपे छा ॾाढो मज़ेदार उनखे जोक चओ हक़ीक़त चओ या समझ चओ ॾाढो मज़ेदार पढ़ियो पियो ॾाढो मज़ेदार लॻो ऑफिस में बास हो उते केतिरा ई माण्हू कमु कंदा
सब पंहिंजे ऑफिस सां सही कमु कंदा हूंदो जेको भई हिकिड़ी ख़ूबी हूंदी बास जे मुंहुं में जो निकितो माना बसि उहो आख़िरी लफ़्ज़ आहे उनखे पूरो ज़रूरु कंदो इन करे पास ॿियनि जी बि घटि पहुतो हिननि खे अञा चढ़ंदी हे पंहिंजी मनमानी कंदो आहे सिर्फ़ु पास खे उहो चापलूसी करे करे हुनखे ख़ुशि रखी खणंदो आहे ऐं वक़्तु हलंदो रहियो हिन सभिनि खे गुस्सो हूंदो पर बाद में चवंदो पुछंदो खेलंदो जेको चवेसि उहो कमु त पूरो कंदो ई हुयो कॾहिं कॾहिं ऑफिस जो रहिजी हुजे कुझु त उहो पंहिंजी हूंदो लॻी वियो जेको जेको थिए हर को पंहिंजो पाण जो स्कोर ठाहिणु शुरू थी वियो भई बास जेको पंहिंजो पाण खे सुठो ॾेखारे सभु जॻह पंहिंजे पे लॻा पिया हर कंहिं सॼी सेटिंग कई सभु कुझु कयो हे आयो ई न तंहिंजे करे अहिड़ो चापलूस न हुजे त थी कीअं सघंदो हे सुबुह थी महिमान अचणु शुरू थी विया सभिनि हलणु शुरू थी विया बास घर के जो अञा ताईं न आयो आहे 45 मिनट लॻंदा आहिनि टोटली प्रोसेस कलाक जो लॻंदो आहे असां कलकते वियासीं पहिरियों दफ़ो जॾहिं पोइ ईअं शहर में घर घर वञणु थिए पियो हलो भई घुमणो बि आहे शमशान हलो वियासीं असां हले तकलीफ़ भाई 50-100 लाशा पयूं रहियूं हाणे जॾहिं जंहिंजो वारो अचे मशीना खुले ख़बर कलाक में लॻे थी पोइ काफ़ी अहिड़ा लाश हुया के सिंगारिया सवारियल हुया के तो वरी बिल्कुलु लाश अहिड़ा हुया सूट कोट पाए ऐनक वेनक पाए गुल वग़ैरह पातल हुया बिल्कुलु जीअं सिंगार केॾी शादी हुजे न ईअं सिंगारियल हुया के लाश हुया जंहिंमें हुयो ई कोई कोन अकेला पिया भई पुछी विया ईंदो ई 20 कलाक को पागो भई हाली रखी वञी लाइन में महिल 20 कलाक थिया पोइ ईंदासीं ओॾी महिल कंदासीं के सभा वीचारा अहिड़ा बि हुया जेके ॾिठासीं जेके 4 ॾींहं वेठा आहिनि भई जेसि ताईं सॼो वारो अचे ॿ हेॾो हाणे वारो अचे 10-15 कलाक खां पोइ वीचारा छा कनि पोइ लास्ट टेबल वांगुरु जे पाण में ताश वेठा खेॾी ॾुजो वेठा खेॾी अहिड़ा बि हुया उन मशीना को लिखबो हुयूं एॾियूं घड़ियूं हुयूं इन करे 50-100 लाशनि में जॾहिं वारो अचे हाणे थोरी वरी सफ़ाई नथी पई छाकाणि जाम मशीन लॻाइनि छॾनि इन करे अञा बंदि पयूं घणियूं जेको अचे पियो जल्दी थी पियो वञे हाणे काफ़ी मशीना हुते लॻाइनि था उन वक़्तु जेको हुयो सिर्फ़ु हिकु मशीना हुयूं पोइ हे बि खणी करे जीअं हुते पहुता हाणे जीअं अॻे ई देरि हे बास खे इहो चई वियो आयो कोन्हे मुंहिंजूं बि अखियूं ईअं हुयूं हे बि सभु हाणे जल्दी थिए जीअं पहुता त हाणे 16 लाश अॻ में पिया हुया 17 ईंदो हाणे 16 लाश माना वारो ईंदो 16 कलाक खां पोइ हाली जीअं पहुता सभिनी जा मुंहुं लही विया 17 कलाक खां पोइ लाहियो ॿिए केरु बास बि वीचारो परेशान अॻे हो ऑफिसर रहियो सॼे थोरी ॻाल्हि ते ॿियनि खे दॿ कढे अखियूं त हाणे ॻाल्हियूं थियनि पयूं पर करे छा सघंदो ऑफिस में तुंहिंजी हलंदी हुते कहिड़ी हलंदसि शमशान में छा कंदो तंहिंजे करे सभु परेशान केरु वीचारा मोकिलाए करे वञनि पियासीं हाणे 17 कलाक खां पोइ जॾहिं सोरे खां पोइ 17 कलाक पोइ दादा जे पई आहे सॼी राति हाणे छा कयूं सभु परेशान हाणे सोरा मुर्दा पिया त जीअं जेके वेठा हुया उनजा माइट वेठा ॿिया वेठा हाणे सभई वीचारा परेशान बास परेशान ॿिया परेशान भई हाणे कयूं कीअं एतिरे में जेको मुर्दो अंदरि हिकिड़ो पियो उनजो ॿियो नंबर मुर्दो वञण वारो अचानक उथियो अर्थी थो हाणे मुर्दो जो अर्थी थो 16 कलाक खां पोइ सम्झो था छा हालत हूंदी हर को जिन करे भॼी वियो जेके हुया घणा माण्हू भूत करे सभु भॼी विया जेके भॼिया वेठा जेको बि आहे
सभु वहिड़ा थिया मुर्दो थियो आहे मुर्दे सां केरु पूरींदो हिते शायदि मशीन तप ते थियो आहे तप ते मुर्दो थियो आहे सभु एॾा परेशान घणा माण्हू भॼण लॻा भागा दौड़ी पइजी वई शमशान में एतिरे में नज़र पई हो जेको न आयो उहो थियो ऐं अची करे पास में मिलियो सभु ॾिसी करे वेड़ा थी विया अरे तूं ॾिसे मां मरी वियो हाणे उहो थियो आहे अञा सभु तूं कीअं मोए तोखे छा थियो साईं जीअं पतो पियो तव्हांजी माउ मरी वई आहे सो सभु रवाना थिया हर को पंहिंजे पंहिंजे कम सां तव्हां पुॻो अची मां चयो हाणे ओॾे त विया मां शमशान जो त माहौल ॾिसी आऊं उते त बंदोबस्तु मां करां वञी इन करे ओॾे न आहियूं हिते आहियूं 17-20 लाशा पयूं थियूं मगर 20 कलाक पोइ वारो ईंदो छा थींदो इन करे अर्थी ठाहे करे मूंखे 16 कलाक थिया मां त सुम्हियो पियो आहे जेको बि आहे इन करे मुर्दो थो सुम्हियो पिया हाणे बसि तव्हां अची विया बसि मां उथियो अम्मा खे सुम्हारियो त बसि रवानो करूं आहे जेके ॻाढ़ियूं अखियूं बाहि ॿियनि जे पासे इन जे पासे हुयूं हाणे सभु ॿियनि ॾे फिरियूं अड़े सभु चओ पिया हे चङो की तव्हां चङा के ॿुधायो केरु चङो असल चीज़ हूंदी आहे कम जी ज़रूरत जी नोयत उन वक़्तु ज़रूरत छा आहे हुया त सभु हर भई उन वक़्तु असांखे ज़रूरत कहिड़ी पवंदी इन करे ॿिया चारे बि विया हे सिधो शमशान वियो मुर्दो थी करे सुम्हियो पियो ऐं मुंहिंजी जॻह ते अची करे मतिलबु मांखे सुभायो भई हाणे टाइम पूरो थी वियो आहे जेके ई आहे हक़ीक़त में जेको असांखे मुराद सेखारी वेंदी आहे उहा हक़ीक़त में कहिड़े वक़्तु कहिड़ो कम जी ज़रूरत आहे उनखे असां कीअं आमतौर असां ॻाल्हाईंदा आहियूं वेंदा आहियूं या कुझु न पंहिंजी असुल मुद्दे खे छॾे करे ॿिए ते कंदा आहियूं कुझु बि आहे तंहिंजे करे पहिरियों जेका मुराद ऐं इख़लाक़ सेखारियो वेंदो आहे उनजो मक़सदु हूंदो आहे त असां सही नोयत सम्झूं उनखां बाद असां मंदर जी एनर्जी वठंदासीं जंहिं वक़्तु असांखे एनर्जी मिलंदी शक्ति मिलंदी त पोइ उहा असांजे हर हिकु दुख ऐं सुख जे कम ईंदी असां पाण बि सुखी रहंदासीं ॿियनि खे बि सुखी रखी सघंदासीं जेकॾहिं असांखे एनर्जी हुजे पर उन वक़्तु असांखे सम्झी अमल असांजे पाइण जो अंदाज़ कीअं असांजे ॾियण जो अंदाज़ हमेशह असां पाइण जी ॻाल्हि कंदा आहियूं पर हमेशह पाइण तॾहिं मिलंदो आहे जॾहिं असां ॾियणु सिखंदा ॾींदासीं त पाईंदासीं ॾींदासीं न त पाईंदासीं अगरि असां इख़लाक़ कंदासीं उल्टो त पोइ असां पाईंदासीं तंहिंजे करे उन जी नज़र बंदि न थींदी आहे आमतौर सां चवंदा आहियूं उन जी नज़र पवे उन जी त सदा ई हलंदी आहे बंदि कॾहिं थी न आहे असल चीज़ आहे उन नज़र खे असां पंहिंजो पाण में वठी कीअं सघंदा उनखे आणे कीअं सघंदा ऐं उहा चीज़ हक़ीक़त में असांजो अंदाज़ हूंदो असांजो जीवन हूंदो असांजो इख़लाक़ किरदार हूंदो असांजो अमल हूंदो ऐं इख़लाक़ किरदार अमल हमेशह असां जेतिरो जेतिरो मालिक जे वेझो ईंदा वेंदासीं ओतिरो ओतिरो असांजो बहितर इन करे असां धाम ते ईंदासीं रोज़ शेवा बि कंदासीं वस्त्र बि बदिलाईंदासीं गोल बि बदिलाईंदासीं ॾींहं में सभु मिली करे ॿ टे दफ़ा पंहिंजी साफ़ सफ़ाई बि कंदासीं
थोड़ी काई ॻाल्हि हूंदी त उनखे सिधो करे बहितर कंदासीं। तो जेतिरो जेतिरो असां बहितर कंदा वेंदासीं ओतिरो ओतिरो बहितरी असांजे जीवन में ईंदी वेंदी, ओतिरी ओतिरी चङाई असांजी ज़िंदगी में ईंदी वेंदी। असांखे पूरी चीज़ जी सेटिंग पंहिंजो पाण असांजे जीवन में ईंदी। असां त पंहिंजे घर में हूंदा आहियूं, उते वस्तर असां कॾहिं रोज़ बदिलंदा आहियूं, कॾहिं हफ़्ते बदिलाईंदा आहियूं, कॾहिं ॾिसी करे बदिलाईंदा आहियूं। शेवा बि असां मंदर वांगुरु न कंदा आहियूं, जेतिरी सॼी पहुचंदी आहे ओतिरी कंदा आहियूं। तंहिंजे करे मंदर घर जे में ऐं धाम जे मंदर में जेको इहो पावर जो डिफरेंस हूंदो आहे उहो इन करे हूंदो आहे। ऐं जो पावर मालिक जी रहमत सदाई हूंदी आहे, पर पावर असांजे मथां हूंदो आहे। असां जेतिरो पाण खे बहितर रखंदासीं ओतिरो पावर वधीक पाईंदासीं, उते एनर्जी वधीक ईंदी। जिथे असांजी सोच चङी न हूंदी उते पावर असां पंहिंजो पाण ख़तमु कंदा। त पोइ उन पावर जो असां चङा थी करे हलंदा आहियूं, वरी उनजो पुण्य ऐं पाप में पावर खे बणाइण में असां सभिनी मददगार साबित थिया, उनमें गॾु थियूं, मालिक जी रहमत में आहे। पर जेकॾहिं पंहिंजो माहौल चङो न कंदासीं, पावर खे घटाईंदासीं, त जेको रहमत पाइण ईंदो ऐं उहो न पाए सघंदो, त पोइ जेतिरो उहो रहिजी वेंदो ओतिरो वरी पाप असांखे हूंदो। छाकाणि उन खे तकलीफ़ ॾियण में असांजो हथु आहे, उनजे कमु न थियण में असांजो किरदारु आहे। तंहिंजे करे हवा हर जगह ते रहंदी आहे, पर जंहिं जगह ते जहिड़ो माहौल हूंदो उनजी वधण। तंहिंजे करे मुराद जो मक़सदु हूंदो आहे कम जी सही नोयत खे सम्झा। त असांखे कहिड़े ऐं धाम जी का टी ॻाल्हि थी उहा थींदी आहे त शुभ खे शुभ रखण, अशुभ खे शुभ कर। शुभ खे शुभ रखण, अशुभ खे शुभ कर। भाग जे भाग खे वधाइण, अभाग खे भाग में बदलाए। ये ॿ चीज़ूं थी। भाग जेतिरो बि हुजे, क़िस्मत जेतिरी बि चङी हुजे, उन क़िस्मत या भाग खे मल्टीप्लाई कर, उनखे वधाए। ऐं जिते अभाग हुजे, भाग जी कमी हुजे, उनखे वरी भाग में बदलाए, क़िस्मत में बदलाए। उनजो मक़सदु जॾहिं असांजा सुखिया ॾींहं हूंदा आहिनि, असांजो दौर ख़ुशी ऐं ख़ुशहाली वारो, मालिक जी रहमत सां भरियल हूंदो आहे, त पोइ उहो शुभ या भाग भरियो मौक़ो हूंदो आहे। जॾहिं उन वक़्तु असां सचे साईं जी रहमत में ईंदा, असांजो इख़लाक़, किरदार, हलत, रहत, सोच समझ सभु कुझु बहितर थींदी आहे। असांजो अमल, असांजा कर्म उहे चङा थींदा आहिनि, असांजी शेवा सिमरन बहितर थींदी आहे। हिकु असांजो भाग, क़िस्मत खुलियल, ॿियो शुभ माहौल।
त जीअं असां शुभ में शुभ थी करे रहंदासीं, अञा मालिक जे वेझो हूंदासीं, वधीक चङा थींदासीं, त पोइ उहो असांजो शुभ जेको बि आहे, भाग जेको बि आहे, उहो वरी मालिक जी रहमत सां मल्टीप्लाए थींदो रहंदो, अॻिते वधंदो रहंदो। छाकाणि असां हुन में कोई उल्टो कंदासीं न, त सिधी सी ॻाल्हि आहे, उहो मल्टीप्लाए थींदो, बहितर थींदो। वरी जॾहिं असांजो भाग न हुजे त वरी असां ग़लति पासा ॿिया हथ कंदा छॾे करे उहो सचे साईं जी रहमत में ईंदासीं, उनजी आशीष में ईंदासीं। उते अची करे शुभ कमु कंदासीं, शेवा सिमरन सभु सां बहितर वहिंवार, चङो हलण, त जेको अभाग हूंदो असांजो कमज़ोर पइजी वेंदो, मालिक जा भाग क़िस्मत शुभ असांजो वधणु लॻंदो, ऐं ॾिसंदे ॾिसंदे असांजो सभु कुझु सही थियणु शुरू थी वेंदो। छाकाणि जेको अभाग हूंदो उहो ई असांखे आशीर्वाद ॾींदो, या ठीकु आहे मां त अभागो थी आहियूं, पर तूं मूंखे वरी बचे साईं जी रहमत में पहुचायो आहे, मुंहिंजी रहमत में आंदो थी, तंहिंजे करे उहो ई असांखे आशीर्वाद ॾेई करे हलियो वेंदो, ऐं अभाग जी जॻह ते भाग ईंदो, ऐं असां थोरे वक़्त में असांजी चमकी उथंदी क़िस्मत, ऐं असां वरी भाग्यशाली थींदासीं, बहितर थींदासीं, चङो तंहिंजे करे धाम जो टियों कमु हूंदो आहे शुभ खे शुभ करणु ऐं अशुभ खे शुभ करणु, भाग खे मल्टीप्लाए करणु ऐं अभाग खे भाग में बदलाए। जेकॾहिं असांजो वक़्तु चङो हुजे, असां ॿाहिरि हूंदासीं, सिधी सी ॻाल्हि, खाधा पीता उथी वेठी तौर तरीक़ो अंदाज़ असांजा सभु कुझु उल्टा थियणु लॻंदा, अहंकार वगड़ाई वधणु लॻंदी, असां कंहिंखे नीचो ॾेखारींदासीं, कंहिंसां कीअं हलंदासीं, हलण जो तरीक़ो थोरो संग जे करे असांजो बदिलजी वेंदो, तव्हांजो पंहिंजी क़िस्मत जा पाण दुश्मन बणी संभालींदो आहे। त जीअं अभाग खे बदिलाए करे भाग में बदिलाए, तंहिंजे करे असां उन सचे साईं जी दामन में जे असांखे माहौल चङो हूंदो आहे, पर उनजे लाइ असांखे पंहिंजो पाण ते नज़र ज़रूरु रखणी पवंदी आहे। जॾहिं बि असां मालिक जी शरण में हुजूं, रहमत में हुजूं, असांखे पतो हुजे मूंखे माहौल पंहिंजो बहितर बणाए करे रखणो आहे। असांजी सोच सम्झ अमल उहो असांजो सदाई पॉज़िटिव हुजणु खपे, कॾहिं नेगेटिव न हुअणु खपे। असां गिला जा घांगा न थियूं, पर उते वेही करे असां मालिक जा गुण खणूं, छाकाणि असां उते मालिक जी रहमत पाइण आया आहियूं, असां गुण खणण आया आहियूं। इहो ॿियनि जो उछाल त ॿाहिरि ई घणो हूंदो आहे, पोइ जहिड़ा ॿाहिरि चङा हुयासीं तॾहिं हिते रहियासीं, छा पाईंदासीं। तंहिंजे करे असां पंहिंजे माहौल खे वरी ओतिरो बहितर करे रखूं, ऐं जॾहिं असांजो माहौल बहितर थींदो आहे त पोइ असां क़िस्मत खे बि संभाले रखंदा ऐं ॾुखे वक़्त में बि पंहिंजो पाण खे संभाले करे रखंदा। इन करे हिकिड़ी कहाणी आहे, ॾिसो आहे, कथा आहे दुरूद भगत जो, बड़े कमाल जी कहानी। हिकिड़ो राजा हो, उनजो नालो हो उतानपाद, उनखे ॿ राणियूं हुयूं, एक सुनीति ॿियो सुरुचि। जेका सुनीति वॾी हुई, सुरुचि नंढी हुई, ऐं राजा जो प्यार सुरुचि सां वधीक हो, छाकाणि हुनजो उथी वेठी तौर तरीक़ो सॼो मॉडर्न हूंदो, इन करे हुनजी कशिश वधीक हूंदी। हुनखे 2 पुट पैदा थिया, सुमृति मंझा हुनखे हिकिड़ो पुटु पैदा थियो जंहिंजो नालो दुरू रखियो,
सुरुचि में पैदा थियो हुन नालो उत्तम रखियो। ॿई ॿार वधनि पिया, पर जीअं तुंहिंजो सुरुचि सां लगाव ज्यादा हो, इन करे उत्तम मुंहिंजे घणो वेझो हूंदो। हिकिड़े ॾींहुं राजा जीअं वेठो त सुरुचि जो पुटु दुरु आयो ऐं अची करे राजा सां मिलियो, राजा जी गोद में आयो, राजा हुनखे खणी करे हुनजी औलादी पंहिंजी गोद में विहारियो, प्यार करणु लॻो। एतिरे में सुरुचि उथी ऐं उथी करे दुरु खे उछलाए छॾियो। उनखे चयो त राजा जी गोद में वेहण जो हक़ सिर्फ़ु मुंहिंजी औलाद खे हूंदो। जेकॾहिं तोखे राजा जी गोद में वेहण जो अधिकारी बणिजणो हो त मां मुंहिंजा पैदा थिया। ऐं उनखे घटि वधि ॻाल्हायो, पर जीअं त सुरुचि जे अॻियां राजा एतिरो ॻाल्हाए न सघंदो, इन करे उहो ख़ामोश रहियो। ऐं दुरु जी उमिरि उन वक़्तु सिर्फ़ु 5 साल हुई, पर जीअं आयो सिधो माउ खे चई भरी सभा में मुंहिंजी बेइज़ती थी आहे, तंहिंजे करे रहण में कोई फ़ाइदो कोन्हे, मूंखे मोकल ॾे त मां घर छॾे हलियो वञा। माउ खे सम्झायो, उन हेठि मथाई थींदी रहंदी आहे, पर तूं मूंखे आशीर्वाद ॾे, मां पंहिंजो क़िस्मत पूर्ण ठाहे सघां थो, तुंहिंजी आशीर्वाद हूंदी मां सभु कुझु कंदो। ऐं हू आशीर्वाद वठी घरां निकिरी वियो। ऐं घरां निकिरण बाद इन ॿिए कंहिं पासे जो पासो न वरितो ऐं जंगल तरफ़ हली वियो। त जीअं जंगल तरफ़ वियो त साम्हूं खे नारद मिलियो। नारदनि खे चयो त ॻाल्हि हिनखे ॿुधायो त मां राजमहल में नथो रहणु चाहियां, तंहिंजे करे मूंखे मालिक सां मिलणो आहे, मूंखे मालिक ताईं पहुचणो आहे। हुनखे ॾाढो सम्झायो, भई घर में हेठि मथाई थींदी रहंदी आहे, तूं हल, मां राजा खे बि सम्झायां थो, सुरुचि खे बि सम्झायां थो, तो तूं पंहिंजो राज छॾे करे छो वञे, वॾो पुटु आहे, तूं पंहिंजे घर में रहो, बहितर आहे। पर दुरु पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु रहियो ऐं नारद खे चयो मूंखे रस्तो ॾे, मूंखे आशीर्वाद ॾे त मां हुन ते पहुचां। ऐं नारद ॿार जो विश्वास ऐं यकीन ॾिसी करे उनखे उनखे नाम ॾिनो ऐं चयो तूं वञी नाम जो जाप कर त मालिक जी रहमत थी। ऐं दुरु वञी करे मालिक जो सिमरन शुरू कयो। तव्हांजो हिन ॿार जो सिमरन एतिरो त विश्वास यकीन आस्था ऐं लगन सां थियो जो हिनखे ईश्वर जो दर्शन थियो ऐं मालिक हिनखे वर घुरण जे लाइ चयो ऐं जो मूंखे तुंहिंजी आसीस खपे, रहमत खपे, जेको बि आहे, पर मूंखे पंहिंजो बणाए करे रख। ऐं मालिक खे वारो जेसिताईं तूं संसार में रहंदे सदाई सुखी रहंदे, ख़ुशि रहंदे, तुंहिंजो वक़्तु सदाई बहितर गुज़रंदो। ऐं जॾहिं तूं मूं ॾे ईंदे त उते बि तोखे पंहिंजो लोक हूंदो, तोखे पंहिंजी रहमत हूंदी, मां तोखे एतिरो ॾियां थो। इन करे चंड सां गॾु जेको वॾो तारो चमकंदो आहे, अॼु खां बाद इन तारे जो नालो दुरु हूंदो, तंहिंजे करे दुरु तारे जे नाले सां सदाई चमकंदे रहंदे, सदाई ऐं अॼु ताईं उहो दुरु तारे जे नाले सां चमकंदो रहंदो आहे, नालो दुरु तारो आहे। ऐं होॾा जेको उत्तम उहो सूरज जे प्यार ऐं लाड कोज करे उनखे सही माहौल न मिलियो, तंहिंजे करे उथी वेठी खाधो पीतो अंदाज़ उहो जो बिगड़ी वियो। इन करे दोस्ती सॼी ख़राब थी वई। ऐं हिकिड़े ॾींहुं पंहिंजे दोस्तनि सां गॾु शिकार ते वियो
ऐं शिकार कंदे हिन जो कंहिं ॻाल्हि ते पंहिंजे दोस्त जो पंहिंजो पाण में अटकाव थी पियो, पंहिंजो पाण में विड़ी पिया ऐं उत्तम उनमें मारिजी वियो। हाणे अॻिली कहाणी कथा या किसो, पर हक़ीक़त में ॾिसो इहो असां सभिनी जे पंहिंजी पंहिंजी कहाणी आहे, पंहिंजो पंहिंजो जीवन आहे। हर हिकु पंहिंजो पाण राजा आहे, जो राजा उतान पादो उनजूं ॿ हालतूं थींदियूं आहिनि, हिकु सुनीति नीति ॿियो सुरुचि। नीति जो मक़सदु मान मर्यादा इख़लाक किरदार नीत पदसहाल। ॿियो हूंदी आहे सुरुचि, जिथे मन मानी पंहिंजी चाह था जेको वणेसि तीअं करे। जॾहिं सुनीति जी हालत ज़ोर हूंदी आहे त उनमां जेको औलाद थींदी आहे यानी अमल थींदो आहे वो मान मर्यादा इख़लाक सिखी करे हलंदो। इन करे दुख ऐं सुख में ॿिन्ही खे पंहिंजो पाण खे संभालींदो आहे। इन करे राजमहल में हो तॾहिं बि ठीकु हो जो पुटु गुरु जिन खे धिकारे करे कढियो वियो त राजा जो पुटु थी करे कंहिं ग़लति पासे न वियो, ग़लति संग में न वियो, ग़लति तरीक़ो न अपनाए, पर सिधो ॾींहुं जंगल में मुंहुं कयो भई कंहिं संत महात्मा जे आश्रम में वञी करे पंहिंजे जीवन खे बहितर कयो, जिते माहौल चङो हूंदो मां उते मिलंदो। ऐं जॾहिं उहो सोची के संत महात्मा चङे पासे जी वियो त उनजे साम्हूं नारद में, ऐं जॾहिं संतनि जी शरण में आयो त हमेशह संत महात्माउनि खे उहो ई मार्ग ॾिनो जंहिंसां उहो ईश्वरता ताईं पहुचे, उन तरफ़ वधी वियो ऐं हलियो संसार खां दूर था धरती था, पर हलियो धरती खां, पर जॾहिं उन संतनि सां गॾु हलियो वधियो अॻिते तो भाई पहुची धुर ताईं वियो, माना पंहिंजी मंज़िल ताईं ईश्वर ताईं पहुतो, वञी करे ऊंचाई ते पातो। पर जॾहिं असांजी हालत ॿी हूंदी आहे सुरुचि वारी, रुचि माना मनमानी पंहिंजी चाह जीअं वणे उनखे पूरो करा, रुचि माना चाह, त पोइ जॾहिं इंसान पंहिंजी मनमानी कंदो आहे, मुंहिंजी मनमानी वारी सोच हूंदी आहे, मनमानी सोच वारी जेका औलाद पैदा थींदी आहे, बेशक पैदा इंसान थी करे थियो, इंसान इन करे नालो उत्तम, भई आयो मालिक उनखे सभिनी जूणनि में रहंदड़ जीवन खां उत्तम या श्रेष्ठ बनाए करे मोकिलियो, इन करे थियो उत्तम या ऊंचो। इंसान जेको बि आहे हर हिकु इंसान उत्तम, हर हिकु इंसान ऊंचो आहे, पर अगरि जो संग रंग माहौल चङो न आहे, उनजो अंदाज़ चङो न आहे, उनजी तरबियत चङी न आहे, तरबियत उनजी बहितर कोन्हे, ग़लति थी वेंदी आहे, त पोइ बेशक उनखे जेतिरा बि सुख हुजनि, मां उनखे सभु कुझु ॾिनो, राजा बि उनखे सभु कुझु ॾिनो, पर पोइ बि वो जॾहिं हुनजी तरबियत सही न हुई, एतिरे सुख हुजण जे बावजूद बि हू ग़लति रंग में हली वियो, पंहिंजो पाण में भिटकाव में अची वियो, तव्हांजो खाधा पीता दोस्ती सभु कुझु विञाए करे तव्हांजो हिकिड़े दोस्तनि सां गॾु घुमणु वियो ऐं हुते पहुची करे पंहिंजे दोस्तनि जे हथां ई मारिजी वियो। यानी इंसान जॾहिं पंहिंजी ज़िंदगी मनमानी सां पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी दीना दस्ती सां गुज़ारींदो आहे, पंहिंजो पाण खे कुझु सम्झी करे हलंदो आहे, सभु कुझु उल्टियो कंदो आहे, वो पाईंदो सभु कुझु आहे, ईंदो इंसान ते, पर पंहिंजी ज़िंदगी जा उनखे ॿियो न वणे, पंहिंजे ई दोस्त यानी पंहिंजे ई कर्मनि जे करे पाण मारिजी वियो, पंहिंजे ई अमलनि जे करे पाण ख़तमु थी वियो, उनखे पंहिंजे ई अमलनि पंहिंजे ई कर्मनि मारे करे पूरो करे छॾियो, ख़तमु करे, ग़लति कार्यनि खे ख़तमु करे छॾियो जेको बि आहे। ऐं जॾहिं ढोरू तपस्या खां वापसि आयो त पोइ उन अचण सां राजा
ज़ाहिर आहे हिकिड़ो पुटु हलियो वियो हिकिड़े जे इंतज़ार में, केसि ताईं उहो बि पंहिंजो त काफ़ी कमज़ोर थी चुको। ऐं जॾहिं राजा खे पतो पियो उनखे ॿाहिरि वठणु आयो ऐं वठी करे उनखे इज़त सां विहारियो ऐं पोइ साफ़ उनखे पंहिंजी गदी ॾिनी ऐं हू केतिरनि सालनि ताईं राज कंदो रहियो, जंहिंमें हुन पंहिंजी राजाई बि ऊची हलाई ऐं जन जन उत्तम खे मारियो, उन्हनि सभिनी खे बि ख़तमु कयो। मक़सदु चवण जो जॾहिं चङाई ज़ोर वठंदी आहे, दुरू जो राज थियो, बहितर थियो, तो हुन पंहिंजो सभु कुझु बहितर कयो। पर जन जन दुरू खे मारियो, माना जेके ग़लति कारियूं हुयूं, ख़राबियूं हुयूं, ख़ामियूं हुयूं, जेके जेके पाप जा ॿियूं चीज़ूं हुयूं, उन्हनि खे बि उन ख़तमु करे, उन्हनि खे बि सही राह ते आणे करे ख़तमु करे पंहिंजे पूरे राज खे हिकिड़ी ऊचाई ॾिनी, यानी पंहिंजी ज़िंदगी खे सॼो बहितरी ऐं चङाई सां भरियो। ऐं जॾहिं ज़िंदगी मुंहिंजो सॼी नेगेटिविटी ख़तमु थी वञे ऐं सिर्फ़ु बाक़ी पॉज़िटिविटी रहिजी वञे, त पोइ बाक़ी मालिक जी रहमत ई वसंदी आहे। हिते बि ख़ुशि रहंदा, हुते बि ख़ुशि रहंदा। तंहिंजे करे इहा असांजे हर हिकु जे जीवन जी कहाणी, हर हिकु जी ज़िंदगी जी कहाणी। आम ज़िंदगी में असां जॾहिं उन सचे साईं जी दामन में ईंदा त असांजो जीवन सुनीति वारो हूंदो आहे। पोइ असां सुख में बि मालिक जी रहमत खे पाईंदा आहियूं, दुख में बि उनजी रहमत खे पाईंदा। शुभ बि असांजो मल्टीप्लाय थींदो आहे, अशुभ बि शुभ में बदलंदो आहे। पर जेकर असांजी मनमानी हूंदी आहे त पोइ असां सुख में बि ग़लति पासे वेंदा आहियूं, दुख में बि ग़लति पासे वेंदा आहियूं। जॾहिं असांजो जीवन सुखी हूंदो आहे तॾहिं बि असांजा खाधा पीता तौर तरीक़ा अंदाज़ सभु कुझु उल्टा थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं तकलीफ़ वारो दौरु ईंदो आहे तॾहिं बि असां हथु कंदा इस्तेमालु सभु ग़लति कंदा आहियूं, त पंहिंजा दुख भुलाइण जे लाइ सभु कुझु कंदा पिया। दुख भुलाइण जे नाले ते असांजा खाधा पीता अंदाज़ सभु कुझु उल्टा थी विया। हिकु अॻ में दुख, वरी अञा उबता थींदासीं त पोइ सुख वापसि ईंदा की उहो बहितर थींदो। हिकिड़ो माण्हू अॻ में कर्ज़दार हुजे, कर्ज़ाई हुजे, वरी कर्ज़े मिटाइण जे लाइ अञा ॿियो कर्ज़ो खणे, मक़सदु दुख मिटाइण लाइ मां सभु चीज़ूं इस्तेमालु करे अञा ॿियूं वठी करे कंदो पिया, त उहो कर्ज़ाई वधंदो या घटिबो? असां चवंदा आहियूं असां दुख भुलाइण जे लाइ इहे सभु चीज़ूं इस्तेमालु कंदा पिया। अॻ में हिकिड़ो माण्हू कर्ज़ाई आहे, वरी अञा ॿियूं चीज़ूं वठी करे अञा पंहिंजा खाधा पीता सभु तौर तरीक़ा उल्टा कंदो, त कर्ज़ो वधबो या घटिबो? सिधी सी ॻाल्हि आहे, अॻ में उल्टा करम अञा वधीक उल्टा कंदो त सिधो सां अञा पोइ ते वेंदो। पर जंहिं ॾींहुं असांखे लॻे असां ते कर्ज़ो घणो थियो आहे, असां जॾहिं पंहिंजा ख़र्चा बदिलाए करे कर्ज़ो लाहींदासीं त असां कर्ज़े खे बि लाहे वेंदासीं, वरी जल्दी अञा पंहिंजो पाण खे भागनि वारो बणाए वेंदासीं। मालिक जी रहमत खे तंहिंजे करे जॾहिं सभु धाम ते ईंदा त पोइ असांजो शुभ मल्टीप्लाय थींदो आहे, अशुभ नाश थींदो आहे, शुभ में बदलंदो आहे। भाग मल्टीप्लाय थींदो आहे, अभाग असांजो भाग में बदलंदो आहे। तंहिंजे करे असां उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, जी वरसी उत्सव मेला। उनजो मक़सदु आहे, उत्सव मल्हाइण जो मक़सदु आहे असां पंहिंजे वास्तो रखूं ऐं उनजे लाइ सभ खां वधीक अगरि असांजे कंहिं अमल जी ख़ुशी थींदी आहे त असांजे माउ पीउ खे थींदी आहे। असां उनजे अॻु चङा हुजूं, उनजो चहिरो बहकंदो आहे। पर जॾहिं उन्हनि खे अञा ॿियो कोई चवे थो जो ॿार एतिरो चङो आहे, त पोइ उनजो चहिरो चमकंदो आहे, असांखे सभु कुझु ॾेई छॾियो। साॻे नमूने सां धाम ते अची करे उन मालिक जे रहमत सां चङा रहंदा आहियूं त पोइ मुस्कुराईंदा आहियूं त मुस्कुराहट में असांखे पंहिंजी रहमत भरींदो आहे। पर जॾहिं अञा असां कुझु ॿाहिरि वधीक चङा थींदा आहियूं
त पोइ इतां ई असांखे एतिरी रहमत ॾेई छॾींदो आहे अचण सां कि असां जिते ई वञूं असां सदाई बहकंदा चमकंदा रहंदा आहियूं, सदाई ख़ुशि ख़ुशहाल रहंदा आहियूं। तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं हक़ीक़त में पाण खे बहकाइण, पाण खे चमकाइण, मालिक जी रहमत खे पाइण जो ॾींहुं, उनजी आसीस खे वठण जो ॾींहुं। ऐं इन करे टे चीज़ूं असांखे पंहिंजे जीवन में हमेशह यादि रखणु खपनि। सभ खां पहिरीं मुराद, उन सचे साईं जे वचननि खे खणणु, उन सां असांखे सही नोईअ जो पतो पवंदो आहे त असांखे सही मौक़े ते छा करिणो आहे। यानी जेको कमु सही जॻह ते हूंदो असां उते कंदासीं। उनखां बाद पंहिंजो पाण खे एनर्जी सां ॿाहिरि, मां जॾहिं बि धाम ते हुजूं, पंहिंजी सोच, पंहिंजा अमल, पंहिंजा किरदार उहे एतिरा बहितर हुजनि जो असां बिल्कुलु उते मालिक जी रहमत सदाई वसंदी रहंदी, पॉज़िटिव एनर्जी असांजे वास आहे। उते जेतिरी असां बहितर कंदासीं उनजो पुण्य बि असांखे मिलंदो, जेतिरो ख़राबु कंदासीं पाप बि असांखे मिलंदो। तंहिंजे करे उनखे असां बढ़ाए करे रखूं, छाकाणि त उहा जॻह हूंदी आहे जेका शुभ खे मल्टीप्लाए करे अशुभ खे शुभ में बदिलाए, जेका भाग क़िस्मत खे ऊंचाई ॾे अभाग खे भाग में बदिलाए, ऐं अहिड़ी जॻह खे सदाई ऊंचो रखणु खपे। अहिड़े मौक़े माहौल खे जेको असांजे सिर्फ़ु थोरे हलण सां असांखे एतिरो भागनि सां भरे छॾे, असांखे उहे चीज़ूं लाज़मी इस्तेमालु करणु खपनि। पंहिंजो अमल जो सहयोग साथ असांजो हुजणु खपे, छाकाणि त न कंदे कुझु घणो कुझु मिलंदो आहे। पर यादि रखणु खपे जेको ॾींदासीं उहो वठंदासीं। आमतौर सां हमेशह इहो ई चवंदा आहियूं उनजी नज़र पवे, उनजी नज़र उनजी सदाई आहे, एक्चुअली असां पंहिंजी नज़र ॾियूं त उहा कई गुना असांखे मोटाए करे। आमतौर सां सिर्फ़ु तकीदा रहंदा आहियूं उनजी नज़र पवे, उनजी नज़र करे बंदि थींदी न आहे, उनजी सदाई खुलियल आहे। असल चीज़ आहे असांखे उन नज़र खे वठण जी कला अचणु खपे, उहो आर्ट अचणु खपे, उहो अंदाज़ अचणु खपे। जंहिं घड़ी उहा कला आई असां सदाई सुखी रहंदासीं, सदाई मालिक जी रहमत में रहंदासीं, सदाई ऊंचाई खे स्वाद जे प्यार भरे मौक़े ते उन्हीं सचे सतगुरुदार, उन्हीं ईश्वर दा इहा ई अल्तजा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो जंहिं प्यार सिक श्रद्धा उमंग उत्साह सां उन सचे साईं जी रहमतुनि में ईंदा, उन उमंग प्यार सिक श्रद्धा सां उते पंहिंजूं शेवाऊं अर्पण कनि, यानी पंहिंजो अमल, पंहिंजो कर्म, पंहिंजी आस्था, पंहिंजी विश्वास, पंहिंजो यकीन, पंहिंजी सिक, पंहिंजो हुब, उहा सभु उन मालिक जे चरणनि में भेट कयूं। ओतिरो असां पंहिंजो पाण खे बहितर कयूं, जेतिरो चङा थींदा वेंदासीं ओतिरी असांखे रहमत मिलंदी वेंदी, ओतिरो ई असां अॻिते वधंदासीं। सो अॼु प्यार भरे अवसर ते सभिनी भाउरनि भेनरुनि उन्हनि सभिनी साथियुनि जन उत्सव जो आयोजन कयो, उनमें कंहिं क़िस्म जी शेवा कई, शामिल थिया, सो तव्हां सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां शहंशाह सतगुरु सचे साईं सतरामदास साहब जिन जे 115 साला वर्सी महोत्सव जे प्यार भरे अवसर ते ऐं अॼु परम लक्ष्मणदास जे नगरी अमरेश जे ॿार प्रियांक जी छठी बि आहे, ॿी छोकिरी जी बि आहे शायदि। सो उन्हनि सभिनी खे सॼी संगत खे आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं, सचो सचो सचो।